नाज़रीन अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ तां ख़बर जो सिलसिलो जारी है। वली मोहम्मद जारो तां सां गॾु आहियां। शामिल करूं था मलिर खां मुश्ताक कबोल जी रिपोर्ट। यूसुफपुरी साबू कबोल ॻोठ थाहिर कलमथी ॻोठ समेत सॼो इलाइक़ो गटर जे गंदे पाणी में ॿुॾी वियो। गटर जो गंदो पाणी घरनि घटियुनि रोडनि रस्तनि ते ढंढुनि जो ॾेख ॾियणु लॻो। इलाइक़े वासी ज़ाहिद कबोल, वकार कबोल, यूनुस कबोल इद्रिस जी अॻवानी में सवे माण्हुनि जो गंदे पाणी जे निकाले ऐं सफ़ाई सुथराई न थियण ते ज़िले काउंसिल इंतिज़ामिया ऐं तक जे MP ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। इलाइक़े वासी ज़ाहिद कबोल साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असीं सदियुनि खां हिते आबाद आहियूं, हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि जंहिंजी सज़ा असांखे ॾिनी पई वञे। हुन चयो त इलाइक़े में सवरेज जो निज़ाम तबाह हाल आहे। घटनि जो गंदो पाणी घरनि तोड़े रस्तनि ते ढंढ जो ॾेख ॾेई रहियो आहे, जंहिंजे करे डेंगू वायरस समेत ॿियूं मौज़ी बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। बार बार शिकायतुनि बावजूदि बि इंतिज़ामिया को बि तारुक न वरितो। विकी कबोल चयो त अहमद कबोल जे विछोड़े खां पोइ पीपल्स पार्टी असांखे मुकमल तौरु नज़रअंदाज़ करे छॾियो आहे, जंहिंजे करे असां जा समूरा ॻोठ गटर जे गंदे पाणीअ सां भरिया पिया आहिनि। हुन चयो त ज़िले इंतिज़ामिया फौरी नोटिस वठे, गंदे पाणी जो निकाल कराए ॾे ऐं इलाइक़े जी सवरेज जो मसइलो बि हल कयो वञे। ॿी सूरत में ज़िले काउंसिल ऑफिस अॻियां साम्हूं सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।